वाह सही वाह हमारे चाय तो पिया दे छोकरा हाँ नहीं सलमान साहब छाला शायद वो कह रहा तबीयत से ठीक है अल्लाह बार वगैरह ठीक है ना हाँ तो शायद वो शेयर पर ठीक है संखे लो वाह तव्हां की पे संभालियो से मम्मा कल असांजी सोट जी शादीअ में आया आदत जुटलो नहीं उधर आए चाचे साईं दावत ॾिनी त पोइ वरी मुनासिबु न लॻो पंहिंजी ॻाल्हि हुई कोठदारी हुई पाड़े जी ॻाल्हि हूअ बि तव्हांजो चाचो ऐं असांजो वालिद साहिबु पाण में वेझा माइट हुया कंहिं दौर में ऐं यकीनन असांजो उथण वेहण बराबरी हुई जी कीअं मानी कीअं हुई मानी ज़बरदस्त कराई हाणे चाचे में वाह मानी वॾी ज़बरदस्त हुई ज़बरदस्त मानी हो ख़ासि तौर ते जेको माना वाइट कौरमो हुयो न त मां मिर्च ॾाढा घटि खाईंदो आहियां ऐं पाण पेशेंट माण्हू आहे ॾाढो ज़बरदस्त वाह आई लाइक दैट मानी सही हुई अच्छा मानीअ खां पोइ ॾाढो मिठो मिठो बि हुयो अॼु मिठो गुलाब जामुन हुया ऐं शायदि गजरनि जो हलवो हो आइस्क्रीम हुई ॿाहिरि निकिरण महिल पान बि हुयो कुल्फियूं बुल्फियूं हुयूं ॾाढियूं हा उहो कुल्फियूं आइस्क्रीम माना ज़बरदस्त क्रंच कुल्फी हुई वीआईपी मां ॿ टे खाधियूं सही मां शइ हुई माना त सुठो भलो ॾिनो कोल्ड ड्रिंक मिली अथव ॾाढो कोल्ड ड्रिंक हिकिड़ी ॻाल्हि न वणी माना इहो कोल्ड ड्रिंक शुगर फ्री न हुई छो त मां डायबिटिक पेशेंट आहियां मां 5-6 कुल्फियूं बि खाधियूं ऐं पर पोइ मूंखे इहो फील थियो त कोल्ड ड्रिंक बि माण्हू छा जो मानी खाए थो जॾहिं ॾेई ॾिनी न त पोइ सड़ी थी पए त कोल्ड ड्रिंक हुजणु ज़रूरी आहे पर घणे साल बाक़ी कोल्ड ड्रिंक माना मिठी हुई पर दोनों मां पीती थी वेंदो आहे करे थी वेंदो आहे यानी कि इंजॉय कयो भरपूर खाई पी माशाल्लाह बहितरीन तरीक़े सां ज़बरदस्त वीआईपी बहितरीन ऐं अरेंजमेंट बि ॾाढो भलो तव्हांजे करायो डेकोरेशन बि तमामु ज़बरदस्त हुई वॾो वीआईपी हाल हुयो सही यानी कि इंजॉय कयो तव्हां तमामु सुठे तरीक़े पर पोइ पंहिंजे सिर ईअं थींदो आहे हा न म्यूज़िक बि हुयो न उहो म्यूज़िक बि हुयो ॾाढो इंजॉय कयोसीं हेॾां होॾां ऐं जेका उहो मौलवी साहिब किताब पढ़ियो त हुन में मुबारक ॾिनियूं पिए ऐं वरी जेका उहो माना निकाह में जेका पोटली विराईंदा आहिनि न उहो जेका थैली हूंदी आहे मिठाईअ जे तौर ते मुआरो मुआरो हूंदो आहे नकुल रेवड़ी हूंदी आहे उहे बि सही मां 4-5 वरितियूं छो त मुंहिंजा जेके ॿार आहिनि उहे खॾो कंदा आहिनि घर में मशाला मुंहिंजा ॿ पुट आहिनि यानी घर पाण बि खाधा घर मानी न खई घर मानी मुनासिबु नथो लॻे त माण्हू मानी बि खणे या छा यानी कि तव्हां माशाल्लाह मानी बि डट के खाधी मिठो बि डट के खाधो सुठे तरीक़े सां तव्हां इंजॉय बि कयो पर पोइ ॿार में छा 2000 लिखाइबा हे त को तरीक़ो न आहे मुनासिबु नथो लॻे त माण्हू मानी बि खणे या छा यानी कि तव्हां माशाल्लाह मानी बि डट के खाधी मिठो बि डट के खाधो सुठे तरीक़े सां तव्हां इंजॉय बि कयो पर पोइ ॿार में छा 2000 लिखाइबा हे त को तरीक़ो न आहे यार ॻाल्हि त ॿुध अजीब क़िस्म जा माण्हू तव्हांजी वरी छा आहे 2000 रुपया घुराइनि तव्हांखे माना अकेलो 2000 अॼुकल्ह जे दौर में छा थो अचे 8-10 हज़ार तव्हां चलो अकेला मानी खाई विया हूंदव 2000 में अचे छा थो यार न पोइ तव्हांखे माना ज़मीन जो टुकुर लिखी ॾियूं पार्टनर जो प्लाट लिखी ॾियूं न शादीअ में जेको माना पेर हूंदो त उहो माण्हू जेतिरो खणी सघंदो त खणंदो न भाऊ बाक़ी हाणे जेका इहो हरू भरू तूं गली वेठो करे न पर ईअं न थींदो आहे 2000 रुपया मतिलबु 2000 छा होगा था हेॾे तव्हां हाई क्लास में बेंकुट में आयो एतिरो तव्हां खाधो पीतो में ॿार जेका शामियान वारी मानी करायो आहे उते बेंकुट छा मुंहिंजे करे करायो आहे अकेले करे दिमाग़ ख़राब तव्हां त चङाई कईसीं न बाबा महिमाननि जी इज़त कई महिमान बि असांजी इज़त कयो न कयो आहे चङाई न भाऊ असां भेड़ खणी आया बेंकुट में छोकिरे जी शादी करायो यार कुझु तव्हां 2000 रुपया अहिड़ो दौर अची थी वियो आहे माण्हू 2000 रुपया हे ॾिसो भाउ उस्ताद हे ॾिसो तरीक़ेकार बाबा हे ॾिसो 2000 रुपया हेॾो खाधो पीतो आहे साईं हेॾी ॻाल्हि मुआड़ हेॾियूं ड्रामा हेॾियूं बट सट 2000 रुपया ॾिसो आहे ईअं न थींदो आहे साईं ईअं न थींदो आहे अजीब क़िस्म जा माण्हू आहियो यार हिकु त हिन दौर में माण्हू वक़्तु कढे शादीअ में वञे पेर पंध बि खणे मथां वरी इहे ॻाल्हियूं ॿुधण लाइ थियूं मिलनि न ॾिजाए खां पोइ तव्हां दावत नायतनामा फट बिरादरी भाॼी हलो अजीब क़िस्म जा माण्हू लॻी आहिनि काटे में यार हलो